हिक खां वधीक सबब हूंदा जंगबंदी जा। उन में हिकिड़ो ज़ाहिर हू जेको स्टेट ऑफ हरमुज़ आहे जिथां समुंड जो जेको 30 किलोमीटर जी पट्टी आहे समुंड जी यूटर्न वठंदा आहिनि जिथां इहे फेरो खाए जहाज़ फिरंदा आहिनि। हाणे त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे 25-30% ऑयल ट्रेड हुतां थींदी आहे दुनिया जी। हुन में इज़राइल लाइ बि माशी तबाही थी वञे आहे, पर हिक खां वधीक फैक्टर्स हूंदा। ज़ाहिर आहे हिन में चाइना जो जेको स्टाइल माज़ी में बि रहियो आहे, पाण इंडिया पाकिस्तान कॉन्फ्लिक्ट में बि ॾिठो त चाइना ॿाहिरि निकिरी घणा बयान कोन ॾींदो आहे, बट हुनजो हिकिड़ो स्टाइल आहे चाइना जो, उहो छा मैसेजिंग करे रहियो हो। रशियंस ज़ाहिरी तरह हुन महिल जॾहिं इहा जंग हली रही ईरान इज़राइल जी, त उन महिल ईरानी सफ़ीर सां प्यूटन जी पंहिंजी मुलाक़ात, हिकिड़े फॉरेन मिनिस्टर सां जॾहिं प्रेसिडेंट मिले पियो त मतिलबु हुनखे ओतिरी मञता ॾिए पियो न। ऐं इहो बि डोनाल्ड ट्रम्प सम्झे पियो त हिते अगरि जंग वधे थी ऐं हुनखे पंहिंजा ट्रूप्स लाहिणा पवंदा त ख़ुदि यूक्रेन जो छा थींदो, ऐं रशिया खे त मतिलबु रशिया ऐं चाइना जी ख़्वाहिश हूंदी त हिते अमेरिका वरी फासी पए, हिकिड़ो ॿियो अफ़गानिस्तान लाइ थी वञे। मल्टीपल फैक्टर्स हूंदा, कोई हिकिड़ो फैक्टर न हूंदो। ऐं ख़ुदि अमेरिकन पब्लिक ओपिनियन, दुनिया जो पब्लिक ओपिनियन, असांजे मुल्कनि में त परवाह न आहे कंहिंखे राय आमा जी, पर हुते त आहे न। कांग्रेसमैन रड़ियूं पिया कनि, हुते जी मीडिया रड़ियूं पई करे। अॼु तव्हां ॾिठो डोनाल्ड ट्रम्प CNN खे कीअं हमेशह ई घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, अॼु त सफ़ा हथनि मां निकितो पियो। सो